नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहींदासीं खटाइण लीमन जी खटाइण, तमामु घणी टेस्टी ऐं मज़ेदार। तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। तव्हां कमेंट बॉक्स में ॿुधायो त तव्हांखे कीअं लॻी। हेन असांजा किलो लीमा धोई करे साफ़ु कया आहिनि। इनखे असां सॼी राति रखी छॾींदासीं पाणीअ में। इन में जीअं इहे नरम थी वञनि, सुभाणे असां इन्हनि जी खटाइण तयारु कंदा। इनखे असां सॼी राति रखंदासीं। ॾिसो असांजा केतिरा सुठा लीमा आया आहिनि। तव्हां इनखे येलो कलर जा लीमा वठिजो, इहे रसियल लीमा। नींबू थी चुको आहे। असां इन्हनि खे ॿीहर वॉश कया आहिनि। उन पाणीअ मां असां कढी करे धोई करे साफ़ु कया आहिनि। हाणे असां इन्हनि खे ख़ुश्क कयोसीं। हाणे इन्हनि जा असां कट लॻाईंदासीं। ॾिसो असां कीअं चौमुखा कट लॻायूं था। ॾिसो असां हिक हिक लीमे खे असां कट लॻाईंदासीं। मां तव्हांखे कट लॻाए करे सॼनि जा मां तव्हांखे ॾेखारियां थी। ॾिसो असां कीअं इन्हनि खे चौमुखा कट लॻाया आहिनि। इन्हनि जी खटाइण तमामु घणी टेस्टी ऐं मज़ेदार थींदी आहे। तव्हां बि तयारु कयो, तव्हांखे बि ज़रूरु पसंदि ईंदी। असां सभिनी लीमनि खे कट लॻाए चुका आहियूं। चौमुखा असां इन्हनि जा कट लॻाईंदासीं। इन जी जेका रस हुई लीमनि जी निकिती आहे, इहा बि असां इन में विझी छॾींदासीं। जंहिंमां लीमा तयारु कर हिन में असां हाणे मसालो न प्लेट में असां रखंदासीं। असांखे किले लीमे ते असांखे केतिरो मसालो खपे मां तव्हांखे ॾेखारींदा। हिन में असांखे लूण जा 2 स्पून असांखे खपंदा। ॿीहर असां टेस्ट करे बि ॾिसंदा, असांखे ज़रूरत पई त ॿियो बि असां मसालो विझी। हीअ कलौंजी 1/2 स्पून असां हिन में कलौंजी विझंदासीं। लूणु विझंदासीं। 2 स्पून असां हिन में ॻाढ़ा मिर्च विझंदासीं। 1/2 स्पून असां हिन में हल्दी विझंदासीं। हे आहे जीरो, इहो 1 स्पून असां हिन में जीरो विझंदा। इनखे असां कुटींदासीं। हुन में हिमान दफ़्ते में असां इनखे हल्को ॾढड़ो कंदासीं। हे असांजा लीमा, किलो लीमा, इनखे असां कट लॻायोसीं। इहो सॼो मसालो असां हिननि में विझंदासीं। सॼो असांजो मसालो आहे जेको मां तव्हांखे ॾेखारियमि। 1 किले ते इहो असांखे मसाले जी ज़रूरत पवंदी। असां जीरे खे हल्को ॾढड़ो कयोसीं। इनखे असां चङी तरह सां मिक्स कंदासीं मसाले खे। तव्हां ज़रूरु तयारु कजो, तव्हांखे ज़रूरु पसंदि। इन में असां सिरे जो तेल विझंदासीं। 2 स्पून असां हिन में सिरे जो तेल विझंदासीं। इनखे असां चङी तरह सां मिक्स कंदासीं। इहो सॼो मसालो असां लीमनि में कटनि में, यानी कि लीम जे चौमुखा जेके असां कट कया आहिनि, असां इन्हनि में हिक हिक में मसालो विझंदासीं। ॾिसो असां कीअं मसालो विझूं था। पहिरियों हिन बरनीअ खे तव्हां कंहिं बि बरनीअ में कंटेनर में तव्हां विझो लीमा, जंहिंमें तव्हां विझो। इनखे असां हेठां थोरो तेल विझ। तक़रीबन असां 4 स्पून असां हिन में तेल विधोसीं। हिक हिक में चीरनि में असां हिन में मसालो विझंदा वेंदा। ॾिसो असां कीअं मसालो विझूं था। तव्हां ज़रूरु ट्राए कजो, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदा। खोड़ मां रेसिपियूं तव्हांखे खटाइणनि जूं ॾेखारियूं, तव्हां विज़िट करे सघो था। तव्हां मुंहिंजे चैनल ते वञी करे तव्हां ॾिसी सघो था त मां तव्हांखे केतिरियूं रेसिपियूं ॾेखारियूं आहिनि। इन में असां मसालो विझी चुकासीं। इहो असां हिन में थोरो मसाले में पाणी विधोसीं। इहो थोरो तक़रीबन अधु कप असां हिन में पाणी विधोसीं। लीमनि जो हिकु असां लीमो हिन में बचायो हुयो, इहा रस असां हिन में विझी छॾींदासीं। इहो जेका रस कढी इन में असां इहे लीमा विझी छॾींदा। असां लीमा कंटेनर में असां विझी चुका आहियूं। किलो असांजा लीमा हुया। 1 पाव असां हिन में तेल विझंदासीं सिरे जो। ॾिसो असां हिन में सिरे जो तेल विधोसीं। हाणे असां हिन में सुर्खो विझंदासीं। तक़रीबन 4 स्पून असां हिन में सुर्खे जा विझंदासीं। जीअं लीमा असांजा ॻरी वञनि, लीमा पका हूंदा, इनखे असां सुर्खो असां हिन में विझंदासीं। जीअं असांजा लीमा ॻरी वञनि, हिनखे असां उस ते रखी छॾींदासीं। तक़रीबन 3 ॾींहं या 4 ॾींहं इनखे असां चेक कंदासीं। ॾिसो असांजा हाणे असां सॼी राति वाख ते रखी छॾींदासीं, हवा ते, जीअं असांजा सुठे नमूने असांजा लीमा तयारु थी वञनि।
असांजा लीमा 3 ॾींहंनि में असांजा तयारु थी चुका आहिनि। असांजा लीमा तमामु घणा सुठा आया हुया। तव्हां चेक करे ॾिसिजो त तव्हांजा कीअं तयारु थिया आहिनि। तव्हांजा वरी वधीक 5 ॾींहंनि खां 6 ॾींहं बि तव्हांजा लॻी वञनि, तव्हां धूप में रखी सघो था। असांजा लीमा तयारु, तव्हां ॾिठो असां लीमा तयारु कयासीं, तमामु घणा मज़ेदार ऐं यमी थींदा आहिनि। तव्हां कंहिं बि रोटीअ सां चांवरनि सां खाई सघो था। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त।